अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां कासिम ख़ासकिली ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो STN न्यूज़। खानपुर महर मां नवाब अली मीरान जी रिपोर्ट शामिल कंदा हलूं त खानपुर महर लॻ अचानक बाहि लॻण सबबि मेंघवाड़ बिरादरी जे ॿिनि पोरियतुनि जा घर, 2 गऊं, 1 मोटरसाइकिल, हंध, बिस्तरा ऐं ॿियो घरू सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल, वाहुर जी अपील। ख़बर मूजिब खानपुर लॻ ॻोठ इलाही बख़्श महर में अचानक बाहि लॻण करे मेंघवाड़ बिरादरी जे 2 पोरियतनि बालम जी ऐं हाकुम जी जे मेंघवाड़ जा घर, 2 गऊं, 1 मोटरसाइकिल, खटूं, बिस्तरा, अनाज ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। वाक़े जो इतला मिलण ते टाउन कमेटी खानगढ़ जी फायर ब्रिगेड पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो ऐं ॻोठ जा वधीक घर सड़ण ऐं नुक़सान खां बचाए वरिता। होॾां पोरियतुनि जा घर ऐं ॿियो सामान सड़ी वञण करे मेंघवाड़ बिरादरी जा मुतासिर पोरियत खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मुतासिरनि सिंध सरकार, डिप्टी कमिश्नर घोटकी ऐं ॿियनि वस वारनि खां वाहुर जी अपील कई आहे। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।